तजर बिल्डिंग लाड़काने जी तारीख़ी इमारतुनि में तजर बिल्डिंग के वॾी अहमियत हासिल आहे। नवाब वली मोहन खान रगारी पंहिंजे दौर में ही आलीशान बाग तामीर करायो, जंहिंखे उन वक़्तु कहिड़े नाले सां सॼो वेंदो हो सा त ख़बर पइजी न सघी आहे, पर 1832 में जॾहिं नवाब साहब वफ़ात कई त हिन बाग में ई संदसि तदफीन थी ऐं लाश अमानत तौर दफ़नायो वियो ऐं संदसि क़बर यानी तजर मथां हिकु इमारत हली वई। उन खां पोइ हिन बाग जो नालो तजर बाग मशहूर थियो। पाकिस्तान क़ाइम थियण ताईं इहो ई नालो क़ाइम रहियो। पोइ इन बाग जो नालो मटाए जनाब बाग रखियो वियो। 1882 में कमिश्नर जॉन जाइलस तजर बिल्डिंग में पंहिंजे नाले पुठियां जाइलस लाइब्रेरी क़ाइम कराई, जंहिंखे कुझु अरसे बाद टाउन हॉल में शिफ्ट कयो वियो। तजर बिल्डिंग में म्यूनिसिपालिटी पारां लोकल ब्रॉडकास्टिंग स्टेशन पिणु क़ाइम कई वई हुई, जितां ख़बरुनि खां अलावा सिंधी ऐं उर्दू नगमा ऐं ॿिया तफ़रीही प्रोग्राम पिणु नशर कया वेंदा हुआ। 60 वारे ॾहाके में बाग जे ॿारनि खां अलावा शहर जे चौकनि ते लाउड स्पीकर लॻल हूंदा हुआ। हिन वक़्तु हिन तारीख़ी इमारत जो को ख़ासि इस्तेमालु न आहे। जेकॾहिं शहर जे विच में मौजूदु तजर बिल्डिंग खे लाड़कानो म्यूज़ियम में तब्दील कयो वञे त इहो हिन तारीख़ी इमारत जो बहितरीनु इस्तेमालु हूंदो।